29.3 You ask Ben questions about his plans for tomorrow. तव्हां बेन वारी तस्वीर आहे साॼे पासे उन में तव्हां उन खां सवाल था कयो उन जे मनसूबा जेके उन तय करे छॾिया आहिनि प्रोग्राम ठाहे छॾिया आहिनि उन्हनि जे बारे में समटाइम्स ही इज़ श्योर केॾीमहिल हिनखे पक आहे माना बट यूजुअली ही इज़ नॉट श्योर पर अक्सर करे हिनखे आमतौर ते हिनखे पक न आहे नंबर 1 आहे आर यू प्लेइंग टेनिस टुमारो हुन चयो यस इन द आफ्टरनून सुभाणे तूं टेनिस खेॾंदे हुन चयो हा मंझंदि जो खेॾंदुमि हाणे पढ़ंदासीं असां नाउ राइट अबाउट बेन हाणे बेन जे बारे में हेठां तव्हांखे माइट सां जुमला लिखणा आहिनि यूज़ माना इस्तेमालु कयो माइट माना माइट वेयर नेसेसरी जिते ज़रूरत ही इज़ प्लेइंग टेनिस tomorrow afternoon सुभाणे मंझंदि जो टेनिस खेॾंदो नंबर 2 सेंटेंस असां पढ़ंदासीं हो त पुछेसि आर यू गोइंग आउट टुमारो इवनिंग सुभाणे राति जो ॿाहिरि वेंदे पॉसिबली पॉसिबली कोन थींदो पॉसिबली Possibly. Will you be around next week? Possibly. Will you be around next week? Possibly. माना थी सघे थो त कहिड़ी ख़बर मतां बि शक आहे हाणे हिते जुमिलो न ठाहींदासीं असां यानी ही माइट गो आउट टुमारो इवनिंग थी सघे थो त हू ॿाहिरि वञे राति जे टाइम ते नंबर 3 आर यू गोइंग टू गेट अप अर्ली जेकर सुभाणे सुबुह जो सवेर उथंदे हुन परहैप्स थी सघे थो शायदि मतां ही माइट गेट अप अर्ली थी सघे थो त सुभाणे सवेर उथे नंबर 4 आर यू वर्किंग टुमारो सुभाणे कमु कंदे कम ते वञे थो सुभाणे हुन चयो नो आई एम नॉट न वेंदुसि यानी ही इज़ नॉट वर्किंग टुमारो सुभाणे हू कमु न कंदो नंबर 5 विल यू बी एट होम टुमारो मॉर्निंग सुभाणे सुबुह जो घर हूंदे हुन चयो मे बी ॾिसां मतां बि कहिड़ी ख़बर शायदि यानी ही माइट बी एट होम टुमारो मॉर्निंग थी सघे थो त हू मतां घर हुजे सुभाणे कहिड़ी ख़बर मतां घर बि हुजे मतां थी सघे थो त घर हुजे सुभाणे सुबुह जो नंबर 6 आर यू गोइंग टू वॉच टीवी ॾिसंदे आई माइट ॾिसां मतां बि कहिड़ी ख़बर यानी ही माइट वॉच टीवी थी सघे थो तू टीवी ॾिसे कहिड़ी ख़बर मतां बि टीवी ॾिसे नंबर 7 आर यू गोइंग आउट इन द आफ्टरनून छा तूं मंझंदि जो ॿाहिरि वेंदे हुन चयो यस आई एम हा बिल्कुलु मां वेंदुसि यानी ही इज़ गोइंग आउट इन द आफ्टरनून इहो मंझंदि जो ॿाहिरि वेंदो नंबर 8 लास्ट सेंटेंस आर यू गोइंग शॉपिंग ख़रीदारी करणु वेंदे वञे थो ख़रीदारी करणु हुन परहैप्स ॾिसां मतां शायदि कहिड़ी ख़बर यानी ही माइट गो शॉपिंग थी सघे थो त हू ख़रीदारी करणु चए थो राइट 3 थिंग्स 3 कम लिखो 3 ॻाल्हियूं लिखो 3 शयूं लिखो दैट यू माइट डू टुमारो जेके तव्हां सुभाणे थी सघे थो त कयो आई माइट बाय सम न्यू क्लोथ्स थी सघे थो मां नवां कपिड़ा वठां आई माइट गो आउट विथ सम फ्रेंड्स थी सघे थो त मां कुझु दोस्तनि सां ॿाहिरि निकिरी वञा आई माइट हैव एन एग फॉर ब्रेकफास्ट थी सघे थो त मां सुबुह जो नाश्ते में आनो खावां